सिंध समेत समूरे मुल्क में करप्शन खिलाफ जागरता जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में करप्शन खिलाफ जागरता रैलियूं कढियूं वियूं। करप्शन जे ख़ात्मे जे आलमी दिहाड़े जे हवाले सां एंटी करप्शन सिंध पारां करप्शन जे ख़ात्मे लाइ कबूतर चौक खां सिंध सेक्रेटेरिएट ताईं रैली कढी वई, जंहिंमें एंटी करप्शन खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि शिरकत कई। कोटड़ी में DC जामशोरो गज़नफर क़ादरी ऐं SSP जामशोरो जी अॻवानी में करप्शन जे ख़ात्मे लाइ DC ऑफिस खां रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि, एंटी करप्शन पुलिस ऑफिसरनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। कंदकोट में करप्शन जे आलमी ॾींहं जे हवाले सां DC ऑफिस खां घंटाघर चौक ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी DC आगा कंदकोट कश्मोर एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर नज़ीर अहमद मलिक ऐं ॿियनि कई। रैली में सरकारी मुलाज़िम समेत शहरनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। टंडे मोहम्मद ख़ान में करप्शन ख़ात्मे जे दिहाड़े जे मुल्क ते सरकारी मुलाज़िमनि, शहरनि ऐं सिविल सोसाइटी पारां अलफत्ता चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। घोटकी में करप्शन खिलाफ आलमी ॾींहं जे मौक़े ते रैली कढी वई। रैली जी अॻवानी डिप्टी डायरेक्टर सैफुल्ला हालेपोट्रो ऐं एजुकेशन ऑफिसर मोहम्मद बख्श आरबाणी कई। सरकारी मुलाज़िम, शागिर्दनि ऐं शहरी वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि प्ले कार्ड खणी करप्शन खिलाफ नारेबाज़ी कई। एजुकेशन ऑफिसर मोहम्मद बख्श आरबाणी चयो त अवाम ऐं सरकार खे गॾिजी अमली क़दम खणी करप्शन जो ख़ात्मो आणणो पवंदो। कंबर में करप्शन खिलाफ आलमी ॾींहं जे मौक़े ते गवर्नमेंट हाई स्कूल खां रैली कढी वई। रैली जी अॻवानी डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन मोहम्मद सलीम मेमण ऐं DEO सेकेंडरी अल्लाह बख्श सूमरो कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थी ऐं शिरकत कंदड़नि प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। शिरकत कंदड़ चयो त रिश्वत ऐं करप्शन नाक़ाबिल माफ़ी ॾोह आहिनि ऐं अवाम खे शऊर पैदा करणो पवंदो। जैकमाबाद में करप्शन जे ख़ात्मे वारे आलमी ॾींहं जे मौक़े ते एंटी करप्शन डिपार्टमेंट पारां रैली कढी वई। रैली जी अॻवानी असिस्टेंट कमिश्नर नवीद अहमद साम, सर्किल ऑफिसर अली नवाज़ पंवर, कामिल लाशारी ऐं लियाकत सरकी कई। शिरकत कंदड़नि बदउनवानी खिलाफ शऊर उजागर कयो ऐं प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। अॻवानी चयो त बदउनवानी मुआशरे जी तबाही जो वॾो सबबु आहे। हुन चयो त एंटी करप्शन जो मक़सदु साफ़ ऐं शफ़ाफ़ निज़ाम क़ाइमु करणु आहे ऐं कंहिं बि करप्ट अमल खे बर्दाश्त न कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे बयान में चयो आहे त करप्शन विचड़ंदड़ बीमारी आहे जेका मुआशरे खे तबाह करे छॾींदी आहे। करप्शन खिलाफ आलमी कोशिशुनि खे तेज़ करण जी ज़रूरत आहे। हैदराबाद में करप्शन जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। मौक़े ते शिरकत कंदड़नि WTN जे रिपोर्टर अब्दुल गफ़ूर सरोई सां वीचार वंडिया। हिन जो तव्हांखे ॾेखारियूं। आम माण्हू हिकिड़ी हदीस ते अमल करे वठे, इंशाल्लाह काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो। त जॾहिं तव्हां बुराई खे ॾिसो त उनखे हथ सां रोकियो, नथा रोके सघो त ज़बान सां रोको, नथा रोके सघो त दिलि में बुरो सम्झो। ऐं इहो ईमान जो कमज़ोर दर्जो आहे त जेको रिश्वत वठे थो इन ई मुआशरे जो हिसो आहे न। कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो चाचो आहे, कंहिंजो मामो आहे, कंहिंजो भाउ आहे, इहे सभु रिश्ता आहिनि न। तव्हां शादियुनि जी अटेंड न कयो, तव्हांखे मानी थो घुराए उथण वेहण बंदि कयो, सिधो सो ॿुधायो तुंहिंजी कमाई हराम जी आहे, जॾहिं सम्झायो त बाबा इहो छॾे ॾे, छाकाणि इहो फ़र्ज़ु अथव। असांखां न थी सघियो, इंशाल्लाह आईंदा अचण वारी नस्ल कोशिशि कंदी त इहा जेका जंग आहे सुठाई ऐं शैतानी क़ुवतनि जे विच में, नाउमीद न थियणो आहे, नाउमीद न थियणो आहे। हीअ जेका आगाही मुहिम आहे हीअ त थियो सॼो सरकारी तौर ते हिकिड़ो फंक्शन, दिस इज़ नॉट सफिशेंट। हिनखे पंहिंजी इनफ़रादी ज़िंदगी में खणी वञो, पंहिंजे घरनि में खणी वञो, पंहिंजे उथण वेहण में खणी वञो। क्लास टीचर जेकी आहिनि पंहिंजे ॿारनि खे ज़हन नशीन कराइनि, वे ऑफ लाइफ खे सिंपल कनि। हीअ जेको आर्टिफिशियल वे ऑफ लाइफ खे सोफ़ा बि हुअणु घुरिजनि, हीअ बि हुअणु घुरिजे, हू बि हुअणु घुरिजे, मुंहिंजी ज़िंदगी हीअं हुअणु घुरिजे, उनखे सिंप्लीफाई कनि। ऐं हिकिड़ा माण्हू जेके आहिनि जेके 4% अशराफिया कब्ज़ो कयूं वेठा आहिनि वसाइल ते, अलाह पाक जो हुकुम थींदो उहो बि तब्दील थींदो, उहो केसिताईं सदाईं इहो सिस्टम न हलंदो। करप्शन जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं जे हवाले सां कंदकोट में DC ऑफिस खां घंटाघर चौक ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि ऐं शहरियुनि शिरकत कई। इन हवाले सां ॾिसूं था अब्दुल्ला बिरोही जी हीअ रिपोर्ट। ख़ासि करे जॾहिं कोई असांजो मिनिस्टर मोहम्मद बख्श महर साहब आयो आहे, एंटी करप्शन मिनिस्टर साहब, उन अहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि जो हर कमु असांजो डिजिटल थी वियो आहे। किथे बि कंहिंखे बि करप्शन जो को बि जेको आहे अहिड़ो मौक़ो न मिलंदो। ख़ासि तौर असां नौजवान नस्ल खे इहो पैगाम ॾींदासीं त उहे अॻिते अचनि, हर शइ जेका उन्हनि खे मुहैया थी मिले थी ऐं उन्हनि खे असां अवेयरनेस ॾींदासीं त मुस्तक़िल जा मामार उहो ई आहिनि। जेका जेतिरी डिजिटलाइज़ेशन थींदी ऐं इहे शयूं थींदियूं त ह्यूमन इंटरेक्शन ख़तमु थींदी, त इहे ॿियूं क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं। ऐं इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट जो बि इहो ई आहे त तमामु टेक्नोलॉजी जी तरफ़ वञे, डिजिटलाइज़ेशन जी तरफ़ वञे। इवन तव्हांजे कोर्ट प्रोसीजर्स जेके आहिनि, इवन एंटी करप्शन कोर्ट जो जेको आहे हाणे नाउ दे आर गोइंग इन टू डिजिटलाइज़ेशन, त ताकी जेकी आहे कोर्ट प्रोसीडिंग्स ऐं तमामु शयूं जेके आहिनि डिजिटलाइज़ थी सघनि। मां तव्हांखे हिकिड़ी नंढी एग्ज़ाम्पल
एग्ज़ाम्पल ॾींदुमि, असां वटि हिते फॉर एग्ज़ाम्पल जेल कोन्हे, त सब जेल जे करे जेको आहे ॿाहिरों ॿाहिरों को माण्हू हर पेशी ते माण्हुनि खे वठी ईंदा हुया, विच यूज़ टू बी अ वेरी बिग थ्रेट। त हाणे नाल छो त जीअं तव्हांजी इहा डिजिटलाइज़ेशन जे करे कोर्ट सगुरी इहो कयो, त उन्हनि जो जेको आहे इवन ऑन तव्हांजे हाज़िरी जेकी आहे उहा ऑन कैमरा वाईफाई ते थी सघे थी। उन सां छा थियो, उन सां नाल छो त उन्हनि जो डिलेज़ प्रोसीजर्स ऐं उहे ख़तमु थी वियूं। न त हिकिड़ी हाज़िरी जे लाइ कंहिंखे को इलाजु करिणो पवंदो हुयो, कंहिंखे को छा करिणो पवंदो हो, की इहे शयूं आहिनि। सो दैट इज़ द रीज़न वाई देयर इज़ प्रोग्रेस, ऐं इंशाल्लाह ईअं ई तमामु खाते में प्रोग्रेस। नाज़रीन, जोही में करप्शन खात्मे जे आलमी दिहाड़े ते सुजाग संसार ऑर्गेनाइजेशन तरफां करप्शन जे खात्मे बाबति प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। शिरकत कंदड़ WTN जे रिपोर्टर मदहोश तहीम सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। सुजाग संसार ऑर्गेनाइजेशन पारां जोही में यूथ हिकिड़ो ग्रुप आहे असांजो, उन सां गॾिजी करे ही ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जे ताउन सां बदउनवानी या करप्शन जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। उन में असांजा ही नौजवान जेको रोल प्ले में बि असांखे ॿुधाईंदा त आम जेको नौजवान आहे उनजो जेको करप्शन बाबति उन्हनि जा जेके रवैया आहिनि उहे कहिड़ा आहिनि। समाज अंदरि इलाही सुठा पॉज़िटिव पासा बि आहिनि, जेके इख़लाक़ी क़दुर आहिनि उहे ॻोठनि में आहिनि। उते असांजो जेके ओताकूं आहिनि, उते इदारे जी सूरत हाल ऐं उते असांजे नौजवान खे सिखण जा मौक़ा हूंदा हुआ त समाज अंदरि उहो माण्हू वधीक बहितरु आहे जेको हक़े लाल जी रोज़ी करे थो, जेको ॿिए जे कमु अचे थो, जेको बहितर किरदारु अदा करे थो ऐं समाज अंदरि बहितर शयूं पॉज़िटिव शयूं खणी थो अचे। ही ॾाढो सुठो हिकिड़ो इवेंट आहे ऐं अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि असांजे जोही तहलके दादू ज़िले जे अंदरि थियणु घुरिजनि, छो जो करे यूथ जी के बि इंगेजमेंट्स जे लाइ ही शयूं ज़रूरी आहिनि, ताकी जीअं असांजे इदारनि जे अंदरि जेकी करप्शन थिए थी त उनखे रोकियो वञे। ऐं ॿियो त इहो करप्शन जे लाइ मां तव्हांखे इहो ई चवंदसि त असीं पाण बि हिन में मुलविस आहियूं ऐं असीं जेसीं ताईं शॉर्टकट जे थ्रू जेकॾहिं असां पंहिंजो कमु कराइणु चाहियूं था, अॼु जो नौजवान जेको आहे या असीं पाण आहियूं त भई थ्रो शॉर्टकट जे असांजा थोरे टाइम में थोरनि पैसनि में ही असांजो जेको मसइलो आहे उहो हल थी वञे, त पोइ उन में असांजो घणो नुक़सानु थी थो वञे ऐं असांजी जेकी इर्द गिर्द असांजो जेको समाजी रवैयनि में तब्दीली अची थी वञे। जॾहिं असां पाण इन्वॉल्व थींदासीं त ज़ाहिरी आहे पोइ त असांजे मुआशिरे में उहा पॉज़िटिविटी न ईंदी। सो असीं पाण चाहियूं था त जेके बि असांजे इदारे जे अंदरि जेके बि माण्हू वेठा आहिनि त हिकिड़ो असांजो को कमु खणी था वञूं त थ्रू प्रॉपर चैनल खणी वञूं ऐं उनखे सुठे नमूने सां शफ़ाफ़ नमूने सां असां पंहिंजो हल करायूं, छो जो करे पाकिस्तान जे अंदरि कानून बि आहिनि, उहे पॉलिसीज़ बि आहिनि ऐं उन्हनि इदारनि में सुठा चङा माण्हू बि वेठा आहिनि। त असां छो न पंहिंजा जेके बि इहा जेकी करप्शन थिए थी त असां उनखे घटि कयूं, उनखे उनजो ख़ात्मो कयूं, पर उन में असांजो जेको रोल आहे उहो असांजी यूथ ई किरदारु अदा करे सघे थी।